नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहियूं चिकन शामी कबाब। तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿाइण न विसारींदव। तव्हांखे पहिरियों रेसिपी अची वेंदी जेका मां रखंदमि सभिनी खां पहिरियों। हलो त हली रेसिपी तयारु कयूं। चिकन शामी तयारु करण जे लाइ असांखे चणनि जी दाल खपंदी। इहा असांजी 2 किलो चणनि जी दाल आहे। तक़रीबन असां 2 कलाक हिनखे पिसाए रखी। हे असांजी किलो चिकन आहे। इनखे असां धोई करे साफ़ु करे चुका आहियूं। कुकर में असां 2 कप पाणीअ जा विझंदासीं। 2 कप इहे असांजा बॉइल थी वेंदा त पोइ असां हिन में चिकन विझंदासीं ऐं दाल विझंदासीं। इन में असां सीटियूं ॼाराईंदासीं त जीअं असांजी चिकन ऐं असांजी दाल सुठे नमूने इन में ॻरी वञे ऐं पाणी सफ़ा ख़ुश्क थी वञे। इन जूं असां शामियूं तयारु कंदासीं। ॾिसो असां चिकन विझूं था। इन में ॿियूं जेके जेके शयूं आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदसि। इन में असां विझी छॾ जीअं चङी तरह सां असांजी चिकन ऐं दाल ॻरी वञे, मिक्स थी वञे सुठे नमूने। चिकन में असां गरम मसालो या साबित गरम मसालो, जीरो आहे, थूम आहे, दालचीनी आहे, कमाल पट आहे, लौंग आहे ऐं वॾा फ़ोटा आहिनि ऐं बसर आहे। इहे असां हिन में विझा। हे कपिड़ो आहे। असां इहे सभु शयूं इन्हनि में विझी छॾींदासीं। जीअं इहे पोइ इन मां ख़ुशबू निकिरी वेंदी त पोइ असां इनखे कढी छॾींदासीं। इन में असां ॻंढु ॾेई करे इन में विझी छॾींदासीं त पोइ मसाले में असां जंहिंमहिल तयारी कंदा आहियूं त असांखे आसानी थी वेंदी आहे त जीअं असांखे सुठे नमूने असांजे इन में ख़ुशबू अची वञे मसाले जी। इन में असां ॻंढु ॾेई करे इन में विझी छॾींदा। ॾिसो असां इहे विझूं था। हाणे असां इनखे बसर ऐं थूम इहे बि असां विझी छॾींदा। इनखे असां सीटियूं ॼाराईंदा जेसिताईं असांजी चिकन ऐं दाल ॻरी वञे। 3 खां असां 4 सीटियूं ॼाराईंदासीं त पोइ असां खोले ॾिसंदा त असांजी चिकन ॻरी वई आहे ऐं इन में चिकन पंहिंजो पाणी बि कढंदी आहे। इन जे करे असां 2 कप इन में असां पाणी विधोसीं ऐं असांजी सुठे नमूने ॾिसो असांजी चिकन ॻरी वई आहे। हाणे असां इनखे रखी छॾींदासीं जेसिताईं असांजी चिकन थधी थी वञे। पोइ असां इन जा सुठे नमूने इन जी असां शामियूं तयारु कंदासीं। ॾिसो मां कीअं शामियूं तयारु कयां थी। चिकन खे असां चङी तरह सां साफ़ु कंदासीं। इनखे असां कंडा चऊं या बोन्स चऊं, असां चिकन जा इन जा कढंदासीं सुठे नमूने। जीअं इनखे असां शामियूं तयारु कयूं। असांजो ॾिसो कीअं असां इनखे मिक्स करे चुका। हाणे इन में असां स्पाइसिस विझंदासीं। इनखे तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझो। इन में असां लूणु विधोसीं चमिचो ने 1 चमिचो असां इन में लूणु विधोसीं। मिर्च विधासीं। हाणे असां इन में तिखा मसाला विधासीं। इन में असां 1/2 चमिचो असां इन में तिखा मसाला विधा। हे थूम ऐं हिन में असां में मसाला विझी चुका। हाणे हिन में सावा मिर्च ऐं धाणा विधा। इनखे असां मिक्स कंदासीं। ॾिसो कीअं असां मिक्स कयूं था। हे असांजो जेको आहे शामियूं तयारु कंदासीं। इनखे तव्हां कहिड़ो बि शेप ॾेई सघो था। असां इनखे गोल गोल शेप ॾींदासीं। इनखे सुठे नमूने गोल असां इन जी टिकी तयारु कंदासीं। शामियुनि जी साइज़ तव्हां पंहिंजे मुताबिक़ करे सघो था। नंढियूं बि करे सघो था, वॾियूं बि करे सघो था। हे असांजी किलो चिकन हुई। किलो चिकन मां असां तक़रीबन 25 या 30 तव्हां इन मां करे सघो था। शामियूं असांजूं तयारु थी चुकियूं। इनखे असां फ्रीज़ कंदा। तक़रीबन असां 15 ॾींहं, महीनो असां इनखे रखी सघूं था फ्रीज़ में। एयरटाइट बॉक्स में तव्हां इनखे विझी सघो था। हेठां असां बटर पेपर विधोसीं, पोइ शामियूं विधियूंसीं। हाणे असां मथां शामियूं इनखे असां एयरटाइट बॉक्स में असां फ्रीज़र में असां इनखे रखी छॾींदासीं। जॾहिं असां तयारु कंदासीं त असां फ्रिज मां 5-10 मिंट अवल कढी करे असां इनखे रखी छॾींदा। रूम टेम्परेचर ते थी वेंदी त पोइ असां इनखे फ्राए कंदासीं। हाणे असां इन में गिहु विझी करे असां इनखे फ्राए कंदासीं। ॾिसो कीअं कयूं। हे असांजो 1 एग आहे। असां हिनखे सुठे नमूने मिक्स कयो आहे। इन में असां लूणु ऐं मिर्च विझी करे असां हिनखे सुठे नमूने डिप करे असां हाणे हिनखे असां फ्राए कंदासीं। ॾिसो असां हिनखे फ्राए कयूं था। तमामु घणियूं मज़ेदार ऐं टेस्टी असांजियूं शामियूं तयारु थियूं। तव्हां बि ज़रूरु तयारु कजो। मूंखे ॿुधाइजो त तव्हां जूं कीअं तयारु थियूं। ज़रूरु 1 दफ़ो तव्हां तयारु कयो। तव्हांजे घर में गेस्ट अचनि उनखे तव्हां खाराईंदो, उन्हनि खे ज़रूरु पसंदि ईंदियूं। तव्हां ॾिसो मां कीअं तयारु कयूं। हाणे असां इनखे चङी तरह सां फ्राए कंदासीं। असांजूं फ्राए थियनि थियूं शामियूं।
तव्हां हल्की गैस ते चिकन शामियुनि खे तयारु कजो। जीअं मीडियम गैस हुजे उन ते असां हिनखे फ्राए कंदा। ॾिसो मां तव्हांखे ॾेखारींदी, न त अंदरां असांजूं कचियूं रहिजी वेंदियूं। ॾिसो असांजूं फ्राए थी चुकियूं। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदो, वरी कंहिं नई रेसिपीअ में मिलंदासीं। पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा।